कमदार बन्नी में चक्कर ॾेई आए? जी जी भोतार सुबह वियो हुअसि चक्कर ॾेई आयो आहियां। ॾे हाल अहवाल पाण वारे फसल जो कीअं थियो आहे? फसल माशाल्लाह तैयार आहे? जी जी भोतार फसल तो तैयार थी वेंदो पर यार तहां वारी जगह सेरी आ उन ते ॾाढो गाह हमलो कयो आहे। गुड सफ़ा चढ़ी पई आहे। छो ही पाण वारा हारी किथे आहिनि? हारियुनि खे चओ न सेरी जी गुड़ कढनि। भोतार हारी किथे बाबा, हू पंहिंजी गुड में पाण पूरा लगा पिया आहिनि। असल वांध ही कोन्हे को। अच्छा पोइ भला छॾ लेबर खे, पोइ देर न कर, हींअर सां ई लेबर खे वञी चओ त वणनि जी सफ़ाई करे वठनि। ठीक है भोतार, आऊं हींअर ई चवां थो लेबर खे। ओ फिरोज 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 आयो आयो दे खबर कमदार कीअं अचण थियो आहे? बाबा फिरोज लेबर वांदी अथई न? हा लेबर वांदी आहे। अच्छा तो पोइ यार ये जगह वडेरी यारी सेरी आहे न वाटर जे परे पासे? जी जी इन में सुभाणे लेबर छॾे। वाह तव्हांजो हुकुम खपे, सुभाणे लेबर तो वटि। हा बस ठीक आहे यार, इहो वारो घर कम छॾाए वठ ऐं जेको सो पैसा तव्हांखे आऊं वडेरे खां वठी ईंदुसि। ठीक आहे पोइ। अब हिम्मत कयो गुड के तव्हांखे अॼु शाम ताईं फाइनल करणो आहे। अब ही ॾिस छोकरा, ही बूढ़ा रहा न, गुड बाबा सही कढ। हा कमदार हा तव्हांजो हुकुम खपे, बस हिकिड़ो बुरो कोन रहंदो। फिरोज ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं हिकिड़ो तिलो बि गाह जो रहियो न त पैसा बाबा कोन मिलंदई, मज़दूरी न मिलंदी। पोइ जी जी कमदार हुकुम खपे, बस हिकिड़ो तिलो कोन रहंदो। कमदार ॾे ख़बर गुड जी निकिरी हुई छा की बि निकिरे? हा भोतार गुड निकिरी वई, पर यार मज़दूरनि पाण वारनि गुड मज़े सां कान्हे कढी। कीअं त गुड मज़े सां न आहे निकितल? छा मतिलबु आहे तुंहिंजो? मतिलबु इहो आहे भोतार त अधु ते अधु गाह रायो अथनि। आउं चवां थो हिननि खे मज़दूरी न ॾे। अच्छा मतिलबु त मज़दूरी न ॾियूं हिननि खे? हा भोतार, छो जो हिननि खे हींअर मज़दूरी ॾींदासूं, सुभाणे वरी ॿियो कमु बि अधु में छॾे भॼी वेंदा ऐं अधु ते अधु रहाए वेंदा। हींअर जेकॾहिं हिननि ते कंट्रोल कयोसीं त आईंदा लाइ कमु सही कंदा। हा यार इहा तो वारी ॻाल्हि सही आहे, चई सच पियो। भोतार ऐं कमदार जो ख़ैर बाबा। अरे फिरोज, कमदार बि चए त तव्हां गुड मज़े सां कढी कोन्हे? न भोतार, असां गुड सफ़ा VIP कढी आहे। कमदार कूड़ थो ॻाल्हाए। अरे तुंहिंजो छा मतिलबु आहे त माना मां कूड़ो आहियां? न भोतार न, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो हिननि गुड मज़े सां कढी कोन्हे को। फिरोज बाबा जे इहो कमु कयो अथई पोइ वापसि साम्हूं वटि कोन्हे को। भोतार सही ईअं न कयो, मुंहिंजे पोयां 10 मज़दूर आहिनि, आऊं उन्हनि खे किथां ॾींदुसि? पंहिंजे घर मां भरी ईंदुसि छा? कुझु रहम कयो वॾेरा। बाबा मूं चयो न निकरी था टर, हिकिड़ो कमु सही कोन था कनि वरी मथां टिर टिर। अरे कमदार ॿाहिरि कढ इनखे, रूह पियो ख़राब थिए मुंहिंजो। लस्सी के जा भोतार या नान साफिया भोतार अल्लाह ॾिसे पियो, तव्हां कमदार जे चकर ते लॻी मूंखे मज़दूरी न पिया ॾियो। अल्लाह हिसाब करण वारो आहे, मुंहिंजी तव्हां अल्लाह कया पाणे उहो ॾिसंदई।